एसएसपी सांगड़ पारां उठ जी जंग वठण जे वाक़े में 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। एसएसपी एजाज शेख जो चवणु आहे त मुक़ातिदार चौधरी जाफ़र ऐं ग़ुलाम हैदर शहर समेत 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। एसएसपी जो चवणु आहे त जवाबदारनि उठ जी जंग वठण वारे ॾोह जो एतराफ़ कयो आहे। सरकारी मुदियत में केस दाख़िल करे जांच करे रहिया आहियूं। उठ जे मालिक पारां पुलिस ते बेतमादी ज़ाहिर कई वई आहे। बासर वडेरे खे बचाइण जा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। केस बाबति एसएसपी सांगड़ जी बि दावा खे रद्द कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था। सारंग वसाण असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी सारंग वसाण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधायां त ही मंगली थाणे जी हद मुडजमड़ाव में जेको उठ जी टंग कटण वारो वाक़ियो हुयो, उन ते अॼु डिप्टी कमिश्नर सांगड़ इमरान हसन ख्वाजा ऐं एसएसपी सांगड़ एजाज अहमद शेख जेका आहे गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जेको आहे अफ़सोसनाक वाक़ई जी जेका बि मज़म्मत कयूं था उहा घटि आहे ऐं असां जेको आहे लाइव स्टॉक खाते जी टीम खे जेको आहे असां फर्स्ट एड लाइ मदद लाइ मुतासिर जानवर खे सुनोई टंग लॻाइण लाइ जेको आहे कराची मुंतक़िल कयो आहे, जंहिं ते एसएसपी सांगड़ चयो त मंगली थाणे जी जेका हद में करार शरार जी जेका ज़मीन आहे उते ई उठ जी टंग कटण वारे वाक़े बाद जेको आहे एसएचओ मंगली अमीर अली शाहाणीअ खे कानूनी कार्रवाई जो हुकुम ॾिनो हो। उठ जे मालिक सूमर भेण जेको रहंदड़ नारो तालुको ज़िलो ख़ैरपुर जो आहे, उन जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण खां जवाबु ॾिनो, जंहिं बाद जेको आहे असां सरकार जी मुदियत ते केस दाख़िल कयो आहे। ॿिए पासे मुतासिर सूमर भेण जॾहिं असां सां राब्तो कयो, उन ॿुधायो त पुलिस जेका आहे असांजी हिक बि न ॿुधी, केतिरा ई कलाक असांखे थाणे ते विहारियो ऐं ज़ोर भरे वियो त जवाबदारनि ते जेके असां चऊं था उन्हनि मथां केस दाख़िल करायो, जंहिं बाद जेको आहे सोशल मीडिया तोड़े मीडिया ते ऐं उनखां पोइ टाइम न्यूज़ ते ख़बर ब्रेक थी। उनखां पोइ जेको आहे मूंखे आज़ादु कयो वियो। असल जवाबदारनि खे जेको आहे बचायो वियो आहे। अॼु जेका आहे उन एसएसपी सांगड़ ऐं जेका डीसी सांगड़ जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उनखे जेको आहे सूमर भेण रद्द करे छॾियो आहे। जी।